जो कसम बेदार थियो सुजाग थियो इस्लाम जा पैकेज ॿुधो हुजूर फरमायो 5 वक्त नमाज पढ़े 50 नमाज़ुनि जो सवाब पढ़े 5 सवाब 50 जो पढ़े अंदाज़ो त कर पढ़े 5 सवा पी मां जे चेहरे ॾे रहमत जी निगाह खणी ॾिसो क़बूल पियल हज जो सवाब ज़ाल जे बूथ ॾे न भले मुंहुं 4 सीटर जहिड़ो पी मां जे चेहरे खे ॾिसंदे क़बूल पियल हज जो सवाब ॾाढो जो सुभान अल्लाह असारा छोरा पोड़ो मुआरो तो स्टील मील मां ठाहियो आहे न अरे पी थे पी आया न सदायो अबे अम्मा के है हुजूर फरमायो ये हर फर्ज नमाज का वो आयतल कुर्सी पढ़ी 3 सिपारे जे अंदर मां न तो चवा मिठो मोहम्मद तो चे लम यमनाहु मिन दुखुलिल जन्नह इल्ला अल मौत दोस्त मत को से जगो चवारो हुजूर तो फरमाए हर फर्ज नमाज का वो आयतल कुर्सी पढ़ंदे मरदो बींदे रब तुझे कब्र के जन्नत जो भाग बढ़ाए लो रज़ा बुलंद आवाज़ से